तवज्जो हथियारबंदनि जी फायरिंग में पानी जे वारे ते वियल हारी क़त्ल थी वियो आहे। नवदेरो मां ख़बर अव्हांखे ॾियो पिया हथियारबंदनि जी फायरिंग में पानी जे वारे ते वियल हारी क़त्ल थी वियो। नवदेरो मां ही ख़बर अव्हां सां शेयर करे ॾियां ॻोठ गुलाम भुट्टो वासी नज़र मोहम्मद पुट रहमतुल्लाह भुट्टो जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नवदेरो मां हिन जा वधीक तफ़सील वठूं था। टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि मां वटि? मेहताब नवदेरो भरिसां कच्चे वारे इलाइक़े केटी ममताज़ थाने जे अध ॻोठ बुरड़ा ॿाहिरां ज़ैतूननि जे बाग़ में पाणी ॾियण लाइ वियल सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सरदार मुमताज़ ख़ान भुट्टो जो हारी नामालूम हथियारबंदनि सां गोलियूं लॻण करे क़त्ल थी वियो। सुबुह जो सवेरे ॻोठाणा पंहिंजनि कमनि कारनि ते ॿिन्हिनि तरफ़ वञी रहिया हुआ त लाश ॾिसी नवदेरो पुलिस खे इतलाह कयो। पुलिस जाइ वारदात से पहुंची लाशूं खणाए अस्पताल पहुचा। अस्पताल में मौजूद मक़तूल जे भाउ मुज़फ़र भुट्टो ॿुधायो त असांजी भुट्टा ज़ात सां पुराणे तकरार हलंदड़ आहे, पर थी सघे थो त हिननि खे उन्हनि न मारियो हुजे ऐं कंहिं ॿिए मारियो हुजे। डीएसपी नवदेरो शाहजहान शाह ॿुधायो त अचे जे इलाइक़े में क़त्ल थी वियल जी खून जी जांच करे रहिया आहियूं। जेको बि मुलविस हूंदो उनखे गिरफ़्तार कयो वेंदो। जी महिरबानी अव्हां जी। नूर मोहम्मद सुमरो।